दड़े में इनकलाब कम्युनिस्ट पार्टी ऐं पीपी शहीद भुट्टो जे सॾ ते बबरलोई बाईपास ते लॻल धरणे जी हिमायत में धरणो हंयो वियो। रशीद आज़ाद सुमरो, निज़ाम लाखाणी, अशरफ पलीजो, कामरेड अज़ीज़ सुमरो, अज़ीज़ मेमून ऐं ॿियनि जी अॻुवाणी में वॾी तादाद में क़ौमी कारकुननि ऐं शहरियुनि पारां सुज़ुकी स्टॉप ते धरणो हणी रोड ब्लॉक कयो वियो। धरणे सबबि भठोरो ऐं बनू शहर ॾांहुं ईंदड़ वींदड़ ट्रैफ़िक मुअतल थी वई। धरणे में क़ौमी अवामी तहरीक, जीअ सिंध क़ौमी मुआज़, अवामी तहरीक, सिंधियत बि संगत, न्यू विज़न फोरम समेत वॾी तादाद में शहरियुनि पिणु शिरकत कई। इन मौक़े ते अॻुवाणनि चयो त सिंधी क़ौम सुजाॻ थी चुकी आहे। सिंधु दरिया ते को बि कैनाल क़बूल न कंदासीं। कैनालनि जे रद्द थियण जो नोटिफिकेशन जारी थियण ताईं एहतजाज जारी रहंदो। इन मौक़े ते पंजाब ऐं वफ़ाक़ सरकार ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी पिणु कई वई। असां हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा हलूं त दड़े में बबरलोई धरणे सां धरणे ते लॻल यकजहती तौर ततल उस में एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो आहे, जंहिं सबबि ईंदड़ वींदड़ ट्रैफ़िक मुअतल थी वई आहे। हेठि करे अॼु इन धरणे में वेहना ऐं साम्राज खे पैगाम ॾींदा त असां दड़े जा माण्हू बि उन्हनि माण्हुनि जेके बबरलो में वेठा आहिनि, ततल उस में वेठा आहिनि, अॼु 6 ॾींहं गुज़री विया आहिनि।